साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजो ही पाड़ो आहे पंहिंजो जेको आहे सो हिन में सफ़ाई अॻु में बि थींदी हुई पर एतिरी सफ़ाई कान थींदी हुई, पर माशाअल्लाह हींअर डॉक्टर काशिफ़ जेको आयो आहे हींअर हिन जो तवजो असांजे पासे ॾे आहे ऐं असांखे दिलि सां मुतमिन आहियूं असां हिन डॉक्टर काशिफ़ खां जो वॉइस भी कंदा आहियूं, मैसेज भी कंदा आहियूं त बाबा ही मसइलो अची बाबा इंशाअल्लाह अला हूंदो वॾो पाणी हूंदो साईं, असां हितां लंघण में ॾाढी ॾुखियाई थींदी, ॿार बचो बचण में ॾुखियाई थींदी, मस्जिद आहिनि, थाणा आहिनि, कोर्टूं आहिनि, हर शइ जी हुई तकलीफ़ हूंदी ॾाढी, पर हींअर अलाह जी महिरबानी सां डॉक्टर काशिफ़ आयो आहे उनजो पर अञा भी ही जेको थोड़ो घणो आहे इहा बि सफ़ाई सुथराई कराए, नालीअ जी बि थोड़ी सफ़ाई सुथराई कराए, थोरा भरिजी गुज़ारे हूँ असां चेयरमैन साहब जा। असांखे का उम्मीद कान्ही त असांजे पाड़े मां यकदमि पाणी ॿिए ॾींहं ते ख़तमु थी वेंदो। असां हिते टे महीना अॻे जो चेयरमैन हुयो, 4 महीना यको ई पाणी किन हलंदो हुयो, नालियुनि जी सफ़ाइयूं कोन थींदियूं। ही पहिरियों चेयरमैन आहे, ख़ुदा जो कसम खणी थो ॻाल्हि कयां त असांजो घर में पाणी हुयो, मींहं पिया वसनि, पर ॿिए ॾींहं ते असांजो पाणी ख़तमु थी वियो आहे। इहो रोडनि ते पाणी हो, हींअर अलाह जी महिरबानी सां, डॉक्टर काशिफ़ जी महिरबानी सां हींअर रोडनि ते सफ़ाई पई थी ऐं घरनि जा पाणी निकिता आहिनि ऐं डॉक्टर काशिफ़ बहितरीनु कमु कयो आहे। रोड तां पाणी हटियो आहे, हिकिड़े ॾींहं जी लाइट न हुजण सां साईं अर्श कराए ॾिनी आहे, बड़ा महिरबानी सां काशिफ़ मुस्तफ़ा मेमून जी असां थोरा था आहियूं उन जा।